जेकॾहिं हलंदी आहे त उहा टके खड़ी हूंदी आहे, उहा केरु वठण जे लाइ तयारु न हूंदो आहे। अनु 4500 रुपया मण बोरी वठी ॾियो। हींअर उहा तव्हां पुछंदव त 11,000 में तव्हांखे कान मिलंदी। जेके माण्हू अनु पाइनि था उहे अन ऐं अटे जे लाइ परेशान आहिनि। असां आला अदालतनि खां घुर था कयूं त हिननि चोरनि जे ख़िलाफ़ सो मोटो एक्शन खणे ऐं ब्लैक ते अटो विकिरो कंदड़ फ्लोर मिलियूं इहे बंदि कनि ऐं फूड डिपार्टमेंट ऐं जेको खुराक जो मिनिस्टर आहे चावला वॾो चोर उहो आहे। ऐं उन मुराद शाह चए थो त असां अटो 65 रुपए किलो थो हले। असां हिन खां पुछूं था त अटो 65 रुपया किलो मुराद शाह तुंहिंजे घर हूंदो ॿुधी 65 रुपया किलो हिते कंहिंखे थो मिले। ऐं असां फैज़गंज जी इंतज़ामिया सॼी सिंध जी इंतज़ामिया कयो या घुर था कयूं त फिल फोर सस्ता स्टॉल हणाया वञनि। 65 रुपया फी अटो किलो ॾिनो वञे ग़रीब माण्हुनि खे। न त असां इथ्जाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं तव्हांजे ऑफिसनि जो घेराव कंदासीं। एससी साहब 2000 रुपया फी दुकान खां वठे थो। 2000 रुपया फी दुकान खां वठे थो। कलर जेको 2200 रुपया उहो हींअर तव्हांखे 3000 में मिलंदो। 15 ॾींहं मोकल ते हो, 15 ॾींहंनि खां पोइ आयो, ॿिनि दुकाननि ते वियो, हिकिड़े ते 2000 रुपया ॾंढ हुई। कलर जो फी बोरी जेको 3000 थो खपाए उहो बेशरम 2000 रुपया ॾंढ कहिड़े हिसाब सां तूं आयो आहे? तूं हे दुकान बंदि कर ऐं तूं पंहिंजे बगुलनि ते वॾेरनि जे बगुलनि ते कमदारी ॼण न वञ। तुंहिंजो कमु आहे ऑफिस में वेह, जेॾी महिल वञ चवंदा असां मीटिंग ते आहे, साहब हाउस ते आहे, 2 कलाकनि खां पोइ ईंदो। छा हिनजे बिल जी मिल्कियत आहे फैज़गंज सां जेको न्याको आहे उहो हितां जे तुंहिंजे नुमाइंदनि कयो आहे। ॿियो ऑफिसर शाही कमदारी करण में पूरी आहे। वॾेरा शाही जी कमदारी करण में पूरी आहे। हिकु माण्हू बोर्ड में वठण जे लाइ परेशान आहे। पंहिंजा किला दुरुस्त कयो, महांगाई ते कंट्रोल कयो ऐं तव्हांखे फैज़गंज जी इंतज़ामिया खे वठां इहा घुर था कयूं, अपील कोन था कयूं। हे असांजा नौकर आहिनि, हे जेके तव्हांजे पघारनि मूं ऐशो इशरत था कनि। जेकॾहिं तव्हां मुतहद थियो ऐं रोडनि ते निकिरी अचो त ख़ुदा जो कसम इहे तव्हांजे पेरनि हेठि हूंदा। इहे हाउस बि ख़तमु थी वेंदा। इहे ऑफिसर शाही बि तव्हांजा नौकर आहिनि ऐं नौकर खां तव्हांखे पुछण